बदीन में सुमरा बिरादरी जे माण्हुनि एहतजाज कंदे चयो आहे त सजाद सुमरो बिरादरीअ जो सरदार तस्लीम न करण ते नौजवान ते केस दाख़िल कराए खेस गिरफ्तार करायो आहे। म्यूनिसिपल कमेटीअ जे मुलाज़िम अब्दुल करीम सुमरो खे बदीन में घर ॿाहिरां शहदाद कोट पुलिस पारां गिरफ्तार करण ऐं सुमरा इतिहाद जे सरदार सजाद हुसैन सुमरो खिलाफ़ ऐवान इसाफ़त बदीन आॾो गिरफ्तार नौजवान जे वारसनि ऐं सुमरा बिरादरी जे माण्हुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं बाद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे गुलाम नबी, सिकंदर, दानिश नूर सुमरे ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त सजाद सुमरे खे बिरादरी जो सरदार तस्लीम न करण ते नौजवान ते शहदाद कोट थाणे ते झेड़े जो कूड़ो केस दाख़िल कराए खेस गिरफ्तार करायो वियो। हुननि चयो त जेको झेड़े जो ॾींहुं ॾेखारियो वियो आहे उन ॾींहं ते नौजवान सरकारी ड्यूटीअ ते मौजूद हो। सॼी क़ौम जेका आहे सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ आहे, उन तहत मुंहिंजे भाउ अब्दुल करीम सुमरो खे बदीन ऑफिस ते वेंदे उनखे रस्ते में प्राइवेट गाॾी ऐं प्राइवेट माण्हुनि जी तहत उनखे अगवा करायो वियो ऐं जॾहिं ख़बर पई असांखे त उहो कंदकोट शहदाद कोट खणाया पिया था वञनि ऐं असां उनजे ख़िलाफ़ अॼु इहो मुज़ाहिरो पिया कयूं ऐं असांजी जेका इहा सोशल मीडिया जे थ्रू ऐं असां मल्टीमीडिया प्रिंट मीडिया जे थ्रू असां एहतजाज कयूं था त अला अख़्तियारनि खां मुतालबो कयूं था मुंहिंजे भाउ खे आज़ादु कयो वञे ऐं ॿी सूरत में मुंहिंजे भाउ खे जेको बि नुक़सानु थियो उनजो कारण उनजो सबबु उनजो सॼो ज़िम्मेवार जेको आहे सो सराय सजाद सुमरो हूंदो ऐं उनजी क़यादत हूंदी जेका बि हिन मसइले में मुलवस आहे। असांजी कम्यूनिटी ते जेको सो दादागिरी करे थो, हीउ भाउ अब्दुल करीम सुमरो जेको पंहिंजी मामूल जे मुताबिक़ ड्यूटी ते वञी रहियो, जंहिंखे 22 तारीख़ कूड़े झेड़े जो जे आधार ते हुनखे जेको सो शहदाद कोट पुलिस गिरफ़्तार कयो आहे। असां न सिर्फ़ु अहिड़े अमल जी मज़म्मत कयूं था, पर असां सरदार खे चेतारियूं था त पंहिंजो क़िबिलो दुरुस्त करे, ॿी सूरत में तुंहिंजो बदीन अचनि त छा, पर बदीन में असीं तोखे दाख़िल कोन थी ॾींदासीं। एहतियात कंदड़ आईजी सिंध खां मुतालबो कयो त कूड़ो केस ख़त्म करे नौजवान खे आज़ाद कयो वञे, ॿी सूरत में सॼी सिंध में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।